सिंध हाई कोर्ट पारां तय कयल कमनि जे अघनि ते शुगर मिलनि पारां अमल न करण ऐं शुगर मिलनि जी बंदिश बाद टंडे अलायार में आबादगारनि जो हंगामी इजलास कोठायो वियो। सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल FOC पारां कोठायल आबादगार जे हिन मेड़ाके में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आबादगारनि पारां 28 दिसंबर ते सॼी सिंध में धरणनि ऐं 5 जनवरी ते मीरपुर ख़ास में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी आमद महिल एहतजाज जो ऐलान कयो। 28 तारीख़ ते सभिनी ज़िलनि में जेको आहे सो मुज़ाहिरा थींदा। एहतजाजनि जेको आहे सो मीरपुर ख़ास प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी कैंप हणंदासीं, बुख हड़ताल कंदासीं। हम सब फोरम एक बात के ऊपर मुत्तफिक हैं कि हम बगैर सियासी वाबस्तगी से, बगैर सोशल वाबस्तगी से इन मामलों में सब ज़मींदार हम इकट्ठे हैं। आबादगारनि खे नुक़सान ॾिए पियो त असां मजबूर थी बिलावल पहुतासीं ऐं अॼु जेको मुश्तरक असांजो जेको डिसीजन हिते थिया आहिनि, सॼी सिंध लेवल जो हिकिड़ो एहतजाज करे पंहिंजा हक़ हासिल कयूं, छो त ही कंहिं बि हिकु ज़िले जो मसइलो न, सॼी सिंध जो मसइलो। इजलास में आबादगार अॻवाननि अली पल, मोहम्मद उमर बुगियो, जावेद जुणेजो, यार मोहम्मद बलोच, वाजिद लिगारी, सैयद शबीर शाह, मोहम्मद जमाल खोड़ो, मुर्तज़ा ओठो, मुख्तियार नारेजो, गुलाम कादर थेवो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत करे पंहिंजे हक़नि लाइ भरपूर आवाज़ उथारण जो फ़ैसिलो कयो। कैमरामैन जान मोहम्मद समीजो सां गॾु नसीर नोडियो, सिंध TV न्यूज़, टंडो अलायार।